नाज़रीन, गंबट में अमर भगत कुंवरराम जी 81 वर्सी मल्हाई वई। वधिक तफ़सील किशोर कुमार जी रिपोर्ट में। सदके साईं जे मेरो तार मुंहिंजो आया ने दर निमाणी। गंबट के SSD धाम में अमर शहीद भगत कुंवरराम जी 81 वर्सी इंतहाई अकीदत एहतराम से मल्हाई वई, जैमें हिंदू बिरादरी से गड मुख्तलिफ मरतबे फिक्र से ताल्लुक रखंदड़ सियासी समाजी अगवानन, शायरन, अदीबन, सहाफ़िन वडे अंग में शिरकत कई। जग मशहूर सिंध के नाले वारे रागी अमर शहीद भगत कुंवरराम जी तस्वीर अग्यां दिया मेणबत्तियों बारे गुलन निशावर करे लफ्जन से भेटा पेश कई। इन मौके ते जयप्रकाश, मुखी चिमन लाल, प्रोफेसर इल्ताफ हुसैन भट्टी, शायर नज़ीर सरोई, लेखराज ऐं ॿियनि आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद भगत कुंवरराम सिंध समेत दुनिया लाइ पंहिंजी शाइरी मौसीक़ी ज़रिए अमन जो पैगाम ॾिनो। शहीद भगत कुंवरराम पंहिंजे किरदार जे करे अॼु बि अमर ऐं ज़िंदा आहे। सदाईं अमर ई अमर आहे। हुन वटि हिंदू मुस्लमान जो भेद न हुयो ऐं ग़रीबनि सां हू सुठे नमूने सां हलंदो हुयो। जेके झोलियूं कंदो हुयो त बि ग़रीबनि में विराए छॾींदो हुयो। हुन पंहिंजी ज़िंदगी ग़रीबनि सां गुज़ारी ऐं पंहिंजे अलाह खे यादि कंदड़ हुयो। राग जॾहिं ॻाईंदो त हर माण्हूअ खे मोहे छॾींदो हुयो। उहो पंहिंजे मुर्शिद जे नक्शे क़दम ते हलियो ऐं इंसानियत सां प्यार करण जो हिकिड़ो सबक़ु सेखारियईं। शहीद भगत कुंवरराम जेको पाण अमुन जो पैगाम हो, हुन जी जेका भक्ति हूंदी उन अमुन जी पैगाम हूंदो। 21 साल वर्सी था मल्हायूं, जेका गंबट में SSD धाम ते मल्हायूं था, आरतियूं कंदा आहियूं, उन जा शब्द ॻाईंदा आहियूं, उन जा गुण ॻाईंदा आहियूं। जेके शहीद जो दर्श ॾींदा असां उन दर्श ते हलंदा आहियूं। कंवर भगत साहब सदाईं प्यार ऐं मोहबत जो पैगाम ॾिनो। हुन कॾहिं बि मज़हब सां न चयो त हीउ हिंदू आहे, मुस्लमान आहे, पर हिन सदाईं चयो तव्हां मोहबत कंदा रहो, प्यार कंदा रहो, इज़त कंदा रहो, तव्हांखे इज़त मिलंदी। भगत अमर शहीद कुंवरराम भी इंसानियत जो दर्श ॾिनो। असांखे इंसानियत सिखो, इंसानियत सां प्यार कयो, इंसानियत सां मोहबत कयो, इंसान ज़ात जो क़दुरु कयो, माण्हुनि जो जेके ग़रीब आहिनि उन्हनि सां हमदर्दी कयो, ग़रीबनि जी मदद कयो। भगत कुंवरराम जो इहो ई माना पैगाम हुयो। राम सिंध जो अमर किरदारु आहे, जेको सॼे आलमी अमन जो प्रचारक हुयो ऐं उनखे जेका गोली लॻी उहो सम्झूं था त असां ॼण सिंध जे अमन खे गोली लॻी वई। नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, अहिड़े अमर गीत जो गायक ऐं हिन सिंधी समाज जो ख़ूबसूरत सनेहो ॾियण वारो माण्हू ऐं अमन पसंदि माण्हू ऐं ग़रीबनि ऐं हीननि जो हर ॾोखी माण्हू, इन क़िस्म जो माण्हू हो जंहिंजे लाइ शेख अयाज़ चयो त भगत कुंवरराम खे ख़बर हुई त कफन खे खीसा न आहिनि थींदा, तंहिं करे हू पंहिंजे हण में कुझु न खणंदो। अमर शहीद भगत कुंवरराम जी अॼु 81 वर्सी इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ मरतबे फ़िक्र सां ताल्लुक़ रखंदड़ जेके माण्हू हुया उन्हनि पारां मेणबत्तियूं ऐं ॾिया ॿारे ऐं तस्वीर अॻियां गुलनि सां भेटा पिणु पेश कई। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ TV न्यूज़, गंबट।